नाज़रीन उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई है अली असद भुरगड़ी कैमरामैन गुलाम अब्बास कुंभार संगन। उमरकोट वार्ड नंबर 7 में गुज़िरियल 20 ॾींहंनि खां पीअण जो पानी न आहे। अवाम पीअण जे पानी जे लाइ परेशान आहे। जीअं त पाड़े जे बिल्कुलु पासे में पाणीअ जी टैंकी ऐं ऑफिस आहे जिते SDO जी गैर मौजूदगी आहे। ॿियो को मुलाज़िम आसरा ॾिए थो त सुबुह जो पाणी ईंदो, शाम जो पाणी ईंदो। ईअं कंदे कंदे 20 ॾींहं गुज़री विया आहिनि। पाड़े वारनि जो चवणु आहे त ख़राब पानी पीअण सबबि असांजा ॿार बीमार थी विया आहिनि। इंतज़ामिया सां गुज़ारिश आहे त महिरबानी करे उन्हनि अहिड़नि मुलाज़िमनि ते नज़रबंदी कनि जेके पाणीअ जा ॾम पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾेई रहिया आहिनि, जेके पाणी पैसनि ते विकिरो करे रहिया आहिनि। पाड़े जे माण्हुनि जो चवणु आहे त असां जंहिं टाइम बि विया आहियूं SDO उते मौजूदु न हो, पोइ ऑफिस में न आहे त उहो किथे पियो ड्यूटी करे। हर टाइम उन्हनि जा मुलाज़िम या पटेवाला असांखे आसरा ॾेई वापसि मोकिले छॾनि था। महिरबानी करे पाणी तां पाबंदी हटाई वञे, न त असां इन्हनि ख़िलाफ़ एहतजाज कंदासीं। अहिड़ो को ॿियो को अहिड़ी ॻाल्हि आहे, हर शइ जो हल हूंदो आहे। हिन खे 10-15 चकर असां चयो बाबा पाणी असांजी लाइन ते टाइम ते ना ॾींदा न भाई घर में पानी कोने केतिरो हफ़्तो थी वियो आहे पानी अचे ई कोन थो घर में। किथां खां आयो तूं? केरु आहीं पाण? भील आहीं? किथे रहंदो? पासे में रहंदो? केतिरा ॾींहं थिया आहिनि तव्हां वटि पाणी कोन्हे हिते? 15 ॾींहं थिया आहिनि पाणी कोन आयो। खारो पाणी पी पी असीं मरी आहियूं, ॿार ई बीमार थी विया आहिनि।